जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सोशल मीडिया जो वीडियो जो वायरल थी जमाल तुनी साहब जो कादियान जे विच में जेकी शिकताऊं थी रही आहे उन जो पाण JUO तालुक़ रखंदड़ आहे। अचो त वधीक ॻाल्हि ॿोल कयूं त साईं जो जमाल तुनी जो इन बारे में छा चवणु आहे। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। साईं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजो मौक़ुफ़ वठण जे लाइ असांजे तॾे ते आहियो। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेको सोशल मीडिया ते कादियानियुनि जे हवाले सां टॉप ट्रेंड्स हले पियो कल्ह 3 ॾींहं खां वठी करे। असुल में कादियानी तंज़ीम उनखे पाकिस्तान जे आइन जे मुताबिक़ उहे काफ़िर करार ॾिनल आहिनि। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब ऐं गॾियल जेका पार्लियामेंट आहे पूरे पाकिस्तान जी उन्हनि कादियानियुनि खे काफ़िर करार ॾिनो आहे। आइन पाकिस्तान जे मुताबिक़ उहे काफ़िर आहिनि। हालांकि असांजे हिन पाकिस्तान जे अंदरि सिंध जे अंदरि ॿिया बि माण्हू रहनि था जेके ग़ैर मुस्लिम आहिनि, जेके हिंदू आहिनि, जेके सिख आहिनि, मारवाड़ी आहिनि या ॿियूं के क़ौमूं रहनि थियूं जेके ग़ैर मुस्लिम आहिनि। उहे ग़ैर मुस्लिम थी करे था रहनि, लेकिन कादियानी एॾो वॾो फितनो आहे जेके पाण खे मुस्लमान था सॾाइनि। हालांकि पाकिस्तान जे आइन जे मुताबिक़ न उन्हनि खे मस्जिद ठाहिण जो हक़ आहे, न मदरसो ठाहिण जो हक़ आहे, न उहा तबलीग करे सघनि था, न निमाज़ पढ़ी सघनि था। असांखे जॾहिं ख़बर पई त हिकु शाइरुल्लाह यानी उज़हा जो गोश्त हिन सचल कॉलोनी जे अंदरि विरहाइनि था। तव्हां वञी करे सचल कॉलोनी मां पुछणु थो चाहियां, सचल कॉलोनी में तव्हां वञी करे जांच वठो त इहो कादियानियुनि जो घरु आहे जेको गफ़ूर हाउस जंहिंजे मथां लिखियलु आहे। उन गफ़ूर जी तदफ़ीन बि उहो जेको दफ़न थियल आहे उहो बि रबुआ में थियल आहे। ऑस्ट्रेलिया खां ऐं ॿियनि मुल्कनि खां हिननि खे फंडिंग अचे थी ऐं असांजे नौजवाननि जे हिते लाड़काणे में नौजवाननि जे ज़हन खे ख़राब था कनि। जेकॾहिं ॻाल्हि रही आहे अमुन अमान जी, जमयत उलमा इस्लाम हमेशह सिंध में अमुन अमान खे बरक़रार रखियो आहे। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जॾहिं असांजो क़ाइद शहीद थियो अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो रहमतुल्लाह अलैह, पूरे सिंध में बाहि लॻी सघे पई, लेकिन उन जे फर्ज़ंदनि चयो त न, सिंध ऐं पाकिस्तान असांजो आहे। ऐं हिन सिंध जे बल्कि लाड़काणे में हिकु वण जो पनो बि न किरे। ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॾिठो त लाड़काणे में अमुन अमान जी सूरत हाल बरक़रार रही। जेकॾहिं मंदर में बाहि थी लॻे त मुंहिंजो क़ाइद वञी करे उहा बाहि थो विसाए। कलंदर लाल शहबाज़ ते बम धमाको थो थिए, उन्हनि सां हमदर्दी जे लाइ अल्लामा राशिद महमूद सुमरो साहब पहुचे थो। जेकॾहिं सिंध जा ॿिया इशू था थियनि त असांजो क़ाइद मैदान में बीठो आहे। हर इशू जे लाइ असांजो क़ाइद मैदान में आहे। ऐं जेकॾहिं ख़त्म नुबूवत जी ॻाल्हि थी हले त चंद माण्हुनि जो टोलो उहो मैदान में अची करे आका जे ख़त्म नुबूवत जी तौहीन थो करे ऐं उन्हनि गद्दारनि सां ऐं कादियानियुनि सां ॿांह ॿेली थी करे थो बीहे। मां पुछणु थो चाहियां त केतिरा गैरतमंद मुस्लमान रहनि था ख़त्म नुबूवत ते जान ॾियण वारा, हुज़ूर सां मुहबत करण वारा। छा उन्हनि जी दिलि आज़ारी नथी थिए? उन्हनि नौजवाननि जी दिलि आज़ारी नथी थिए? ॻाल्हि था कनि त मुल्ला जेके आहिनि उहे दहशतगर्द आहिनि, इंतिहा पसंद आहिनि। कल्ह 3 ॾींहं जॾहिं असां उनजे दरवाज़े ते वञी करे बीठासीं, हालांकि असां कानून जो दरवाज़ो खड़कायो, हालांकि असां कानून जे दरवाज़े ते वियासीं, SSP साहब खे इतलाह कयोसीं, होम मिनिस्टर साहब खे इतलाह कयोसीं, असां NC दाख़िल कराईसीं, पुलिस सां गॾिजी वञी करे असां माण्हुनि खे उन्हनि जे दरवाज़े खां अञा परे कयो आहे। जेकॾहिं असां आङुर जो इशारो कयूं आहे बाहि लॻी वञे आहे, लेकिन जमयत उलमा इस्लाम हमेशह कानून जे रस्ते खे इख़्तियार कयो आहे ऐं उन ते यकीन रखियो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां उहो ई कयोसीं। 50 माण्हुनि जे विच में इहो कादियानियुनि जो सरगुनो बीठो हो, उनखे कंहिं हथ बि न लाथो, उनखे कंहिं बुजो बि न ॾिनो, कंहिं चंबो बि न हयो। असां उनखे वठी करे कानून जे हवाले कयोसीं, जेको थाणे ते अची करे उन पाण बयानु ॾिनो त मुंहिंजी ज़ाल बि कादियानी आहे, मुंहिंजा साला बि कादियानी आहिनि, मुंहिंजो सहुरो बि कादियानी आहे, मुंहिंजा भेणिया बि कादियानी आहिनि। उन्हीं जूं 3 भेनर जेके कादियानियुनि जे घरनि में, जेके उन जूं सालियूं आहिनि, कादियानियुनि जे घरनि में ॾिनल आहिनि। उन्हनि जा 2 साला ऑस्ट्रेलिया में था रहनि, 2 हिते था रहनि, जेके कादियानियत खे फ़रोग़ था ॾियनि। मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां, जंहिं कादियानियुनि खे पाकिस्तान जो आइन काफ़िर करार ॾे, उन्हनि खे हिन सिंध में ऐं हिन पाकिस्तान में पंहिंजी तबलीग करण जो हक़ न आहे।
बाक़ी जेके रोशन ख़्याली जी ॻाल्हि था कनि त असां रोशन ख़्याल आहियूं ऐं मुला जेके आहिनि उहे दहशतगर्द ऐं इंतिहा पसंद आहिनि। हे न, हे असांजो मुल्क पैगम्बर जे क़दमनि जे सदके आज़ादु थियो आहे। जेकॾहिं आका जी ख़त्म नुबूवत न हूंदी त पोइ हिन मुल्क जो बि अलाह ख़ैर करे। इन जे करे जेकॾहिं तव्हांखे एॾो पंहिंजो इहो ख़्यालु रोशन ख़्याली प्यारी आहे त वञी करे तव्हां अमेरिका में रहो, ऑस्ट्रेलिया ऐं बर्तानिया में रहो। जेकॾहिं तव्हांखे सिंध में रहणो आहे, पाकिस्तान में रहणो आहे त पोइ मुहम्मद अरबीअ जे ख़त्म नुबूवत जो दिफ़ा बि करणो पवंदो, हुज़ूर सां मुहबत बि करणी पवंदी। हमेशह असां अमुन जे पैगाम खे उजागर कयो आहे ऐं हमेशह असां कानून जो रस्तो, कानून जो दरवाज़ो खड़कायो आहे। जीअं असां कल्ह बि ईअं ई कयोसीं त कानून जे दरवाज़े ते वञी करे असां हिन कादियानीअ खे गिरफ़्तार करायो ऐं अल्हम्दुलिल्लाह कुझु वक़्तु पहिरियों SSP साहब ॾे आयासीं, फ़ैसिलो थियो। जेके ॾोकरी जे अंदरि 4 कादियानी गिरफ़्तार थिया ऐं उन्हनि खे 2 महीना ॾोकरी जी अदालत केस हलायो। पोइ लाड़काने जे हाई कोर्ट में केस हलियो जेको उन्हनि ते गुस्ताखी साबित थी। अल्हम्दुलिल्लाह उन्हनि खे 2 साल सज़ा लॻी। हालांकि SSP साहब वटि इहो मुआइदो थियल आहे त कादियानी लाड़कानो हुजे या पूरी सिंध हुजे, पंहिंजी तबलीग नथो करे सघे, शाइर इस्लाम खे इस्तेमालु नथो करे सघे। हा, जेकॾहिं इहे कंदा, हालात जेकॾहिं ख़राब थींदा त पोइ उन्हनि जी ज़िम्मेदारी हुकूमत वक़्त ते आयद थी थिए, इंतिज़ामिया ते आयद थी थिए। ख़ुदारा मां वरी बि इंतिज़ामिया खे चवां थो, इन्हनि खे लगाम ॾियो ऐं इन कादियानियत खे रोकियो। जेके कादियानी नौजवाननि जे ज़हन खे ख़राब था कनि, जेके स्कूलनि में तबलीग था कनि, ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि जे ज़हननि खे वरगलाए करे ऐं उन्हनि खे कादियानी था बणाइनि। इंशा अल्लाह ताला हे मुल्क हुज़ूर जे ग़ुलामनि जो हुयो, आहे ऐं रहंदो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। JAU सां तालुकात रखंदड़ जमातुनि सां बि तव्हां ॻाल्हि पर ॿुधो त लाड़काणे में ॿियूं बि क़ौमूं रहंदियूं, जहिड़ो हिंदू थियो, ईसाई थियो, वाणियो थियो। उन में JAU वारनि जे तरफ़ां का बि असांखे तकलीफ़ हुनखे न आई आहे त क़ाइदनि ई करे JAU वारनि दर ते विया ऐं उन खां बाद उन्हनि जो दर जो गुलनि जो पनो बि न पुटे हिकिड़ो कानूनी तौर ऐं दर खड़कायो आहे ऐं कानूनी तौर उन्हनि इतला ॾिनो, NC कटाई आहे। ऐं हिन जो इहो ई चवणो त जंहिं वक़्तु राशिद सूमर साहब जो वाल साहब खादम सूमर साहब शहीद थियो त उन वक़्तु पूरी सिंध बि तबाही थी अचे पर पतो बि न पढ़ी सघियो। उनजे करे इहो बि चवणो त पूरी सिंध असांजी आहे, पाकिस्तान असांजो आहे ऐं असां अमुन पसंदि आहियूं। नादलन चवण सां गॾु मुंहिंजी सिंधी जो रिपोर्टर आहियां लाला अब्दुर्रहमान तुंजो। हक़नि जे हासिलात लाइ ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।